मेड़मा खबरींदा हलूं त पेरी मुहर्रमुल हराम योम शहादत मुराद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दामाद बतूल फातह बैतुल मुक़द्दस इमाम अदल व हुर्रियत खलीफा दोम अमीर अल मोमिनीन सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जी योम शहादत जे सिलसिले में सिद्दीक़ अकबर मोहल्ला मेहड़ खां मदाए साहबा व मुतालबती जुलूस कढियो वियो जंहिं जी क़यादत अहले सुन्नत वल जमायत तलका मेहड़ जे सदर हाफिज मंजूर अहमद फारूकी मीर यया खान मज़ारी हाफिज हुसैन अहमद सियाल ऐं ॿियनि कई जेका मुख़्तलिफ़ चौकनि चौराण खां थींदी घंटाघर चौक प्रेस क्लब मेड़ पहुती जिते शुरका खे ख़िताब कंदे हज़रत मौलाना सदाम हुसैन हैदरी हाफिज अल्लाह बचायो चन्नू हाफिज मंजूर अहमद फारूकी ख़िताब कंदे चयो त सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जूं दीन इस्लाम लाइ वॾियूं कुर्बानियूं आहिनि जंहिं जे लाइ रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ए उमर जे कॾहिं मूं खां पोइ नबूअत जो दरवाज़ो खुलियल हुजे हा त तूं नबी हुजी हा जंहिंखे नबी साईं कई मर्तबा जन्नत जी बिशारत ॾिनी जंहिं अदल ऐं इंसाफ़ जो अहिड़ो निज़ाम क़ाइमु कयो जो अॼु बि दुनिया इन जा मिसाल पेश कंदी आहे। असीं हुकूमत पाकिस्तान हुकूमत सिंध खां मुतालबो था करियूं त पहिरीं मुहर्रमुल हराम ते मोकल करे इन ॾींहं खे सरकारी सतह ते मल्हायो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।